दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं पंहिंजा वेरी। जी हाँ दोस्तों, जेको सिंध टीवी वारनि जो बहितरीनु मेगा सोप सीरियल अची रहियो आहे उन जी बहितरीनु अपडेट तव्हांखे ॾींदासीं हिन वीडियो में। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल दासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तों पंहिंजा वेरी ड्रामो तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। इहा ख़ुशख़बरी असांखे मिली आहे जेका तव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध टीवी ते हिन टाइम को बि ड्रामो अहिड़ो ख़ासि नाहे हली रहियो। पुराणे ड्रामनि जा क्लिप तव्हांखे उते ॾिसण वटां मिली रहिया आहिनि। बहरहाल हाणे इहा ख़बर आई आहे त टीज़र हिन जा अचण वारा आहिनि। तमामु जल्द ही ड्रामो तव्हां असांजे आॾो अचण वारो आहे पंहिंजा वेरी। कल्ह वारी अपडेट में दोस्तों ग़लती में इहो चई वियो हुउसि त पंहिंजा वेरी केटीएन ते हलंदो, भुल चुक इंसान को थी वेंदी आहे। बाक़ी काफ़ी दोस्तनि वरी कमेंट कया त तव्हांखे ख़बर न आहे पूरी। उन्हनि दोस्तनि खे मां इहो अर्ज़ु कंदुसि, सुहिणा मुंहिंजा पुराणा वीडियो वञी ॾिसो, शुरू खां वठी पंहिंजा वेरी ड्रामे जेका बि मूं अपडेट ॾिनी आहे मां क्लियर ॿुधायो आहे त हीउ सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे। जेको रियासत ड्रामो आहे उहो केटीएन वारनि जो आहे। अॼु बि मां क्लियर करे ॿुधायां थो त पंहिंजा वेरी सिंध टीवी ते हलंदो ऐं भुल चुक कमु आहे। इंसान जो नालो भुल में खणी वेंदो आहे। बहरहाल हिकिड़े मुंहिंजी भुल जे करे हिकिड़े दोस्त पूरो वॾो हिकिड़ो कमेंट करे छॾियो ऐं उन पुराणा वीडियो मुंहिंजा ॾिठा ई न आहिनि। उन्हनि में मां नालो छा खयों आहे, पंहिंजा वेरी ड्रामो कहिड़े चैनल ते हलंदो। बहरहाल हर कंहिंखे नियत हुजे, जेको ग़लति लिखंदो सो उन सां उन जो ज़हन बि अहिड़ो हूंदो त अहिड़े तरीक़े सां लिखंदो। बाक़ी दोस्तों हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो कामयाबु ड्रामो आहे पंहिंजा वेरी, ऐं इन खे कामयाबी ज़रूरु मिलंदी। इन में सभु अदाकार बहितरीनु आहिनि।